अस्सलाम वालेकुम। सिंध अंदर जेको सरदारी निज़ाम राइज आहे, इहो निज़ाम सिंध जी तरक़ी लाइ फ़ाइदेमंद आहे या नुक़सानकार? इन्ही मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ असां दावत ॾिनी आहे मिस्टर सिंधी खे। जी मिस्टर सिंधी, तव्हां इन निज़ाम खे कीअं था ॾिसो? साईं बहितरीन। आउं त चवां थो सॼी दुनिया में इहो ई निज़ाम हुअणु खपे, जीअं दुनिया खे बि ख़बर त पवे त इन निज़ाम हेठि ज़िंदगी गुज़ारणु सवली आहे या ॾुखी आहे। मतिलबु इन निज़ाम में इंसाफ़ नाहे? इंसाफ़ छा, इंसानियत ई कोन्हे। दुनिया में वाहिद असांजी सिंध आहे जिते उघाड़नि पेरनि सां हिकु न्याणी इंसाफ़ लाइ दरबदर आहे। हिते इंसाफ़ जी नोयत छा आहे? हिकु औरत जी कहाणी, उन्ही जी ज़बानी ॿुधो। सिंध अमड़ आहीं तूं, हिते आहिनि अजीब रस्मूं रीतूं। छो मुंहिंजे घर में मातम आ, भले सारो जग ही रोशन आ। तूं मां आई मूंखे त ॿुधा, हाणे कीअं वठां मां हक़ पंहिंजा। ओ सिंध मां मूंखे सम्झा, ओ सिंध मां मूंखे त ॿुधा। तुंहिंजी ॼाई दर दर भटके थी, इंसाफ़ ख़ातिर तड़पे थी। गैरतमंद आहिनि ॿाहिरि मुंहिंजा, ऐं रोशन सभु तारा सिंध जा। छो भेण अञा डोड़े पई थी, ऐं ज़ालिम खे टोड़े पई थी। तुंहिंजी ॼाई छो अकेली आ, जेका रोई रोई चए पई थी, ओ सिंध मां मूंखे सम्झा, ओ सिंध मां मूंखे त ॿुधा। हाणे चुप करे मां घर वियां, या इंसाफ़ लाइ दाहूं कयां। ओ सिंध मां मूंखे सम्झा, ओ सिंध मां मूंखे त ॿुधा। ओ सिंध मां, ओ सिंध मां। सिंधी ही अदी केरु आहे? साईं ही ख़ुशनसीब अरबाब चांडियो आहे, जंहिं हिक ई वक़्तु पंहिंजे वालिद, ॾाॾे ऐं चाचे जा लाश ॾिठा। ऐं तव्हां इन खे ख़ुशनसीब चओ पिया? जी साईं, बिल्कुलु ख़ुशनसीब आहे जो अञा पाण ज़िंदा आहे, न त अहिड़ियूं कई मासूम नियाणियूं ज़ालिमनि जे वर चढ़ी वियूं जिन्हनि जा लाश बि हथ कोन आया। सिंधी इन अदी सां जेको ज़ुल्म थियो, उहो ज़ुल्म संदनी बिरादरी जे माण्हुनि कयो न? साईं, कार मिलाए पाण ई हक़ीक़त मालूम करे वठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरबाब चांडियो, मिस्टर सिंधी लाइव प्रोग्राम मां तव्हांखे कॉल कई आहे। तव्हां सां जेको ज़ुल्म थियो, असीं उन ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था ऐं तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। तव्हां इन वाक़े जे बारे में कुझु ॿुधाइण पसंदि कंदा, जी तव्हांजी ज़बानी इहा हक़ीक़त सॼी सिंध ॿुधी सघे? सभ खां पहिरीं आउं शुक्रगुज़ार आहियां मिस्टर सिंधी जी, ऐं आउं एतिरो ज़रूरु चवंदमि त तव्हां ॿाहिरि मूं भेण जी हिमत आहियो, मूं भेण जी ताक़त आहियो। तव्हां सभिनि जो साथ रहियो त इंशाअल्लाह हिकु ॾींहुं आउं इंसाफ़ ज़रूरु हासिल कंदमि। ऐं इंसाफ़ जेको असांजो हक़ आहे, ऐं असां हक़ विड़ी वठण में ॼाणूं था, इंशाअल्लाह असां पंहिंजा हक़ कानूनी तरीक़े सां विड़ी करे वठंदासीं। अच्छा, ही वाक़ियो कॾहिं पेश आयो ऐं इन जी वजह कहिड़ी हुई? सभिनि खे ख़बर आहे त हीउ जेको वाक़ियो 17 जनवरी 2018 में थियो, जंहिंमें मुंहिंजे वालिद साहब, मुंहिंजे ॾाॾे ऐं मुंहिंजे चाचे जो मर्डर थियो, जेको सुबुह जे टाइम थियो। ही जेके मर्डर थिया, उनजी जेका वजह हुई, उनजी वजह मुंहिंजे वालिद साहब जेका कमेटी ठाही हुई तुमनदार काउंसिल जे नाले सां, उहा सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ हुई। असांजो कसूर इहो हुयो त असां पंहिंजा हक़नि जी ॻाल्हि कईसीं, असां पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि कईसीं, असां पंहिंजी ज़िंदगी जीअण जी ॻाल्हि कईसीं। छो त हिते हिन समाज में कंहिंखे बि ज़िंदगी जीअण जो हक़ नथो ॾिनो वञे। जॾहिं त असांखे इस्लाम बि राइट्स ॾिए थो, असांखे कानून बि राइट्स ॾिए थो, पोइ बि सरदारनि जी जेका साइकी हूंदी आहे, सरदारनि जो इहो ई हूंदो आहे त हू ई चवंदा आहिनि त माण्हू जेके आहिनि असांजे ज़ेर दस रहनि, असां जीअं चाहियूं असांजी मर्ज़ी सां उथनि, असांजी मर्ज़ी सां वेहनि। सो मुंहिंजे वालिद साहब जी, मुंहिंजी फैमिली जी ग़लती इहा हुई त असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कई, असां माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई, असां बराबरी जी ॻाल्हि कई। अच्छा, तव्हांजी नज़र में इन वाक़िए जो ज़िम्मेदार केरु आहे ऐं छा तव्हांखे यकीन आहे त तव्हांखे इंसाफ़ मिलंदो? असांजे ट्राइब जा सरदार आहिनि, सरदार खान चांडियो ऐं बुरहान चांडियो, जिन करायो, ऐं उहे पीपल्स पार्टी जा सिटिंग एमपीएस आहिनि, ॿई भाई। पर चवंदा आहिनि त ही जेके माण्हू आहिनि न, ही डिग्री याफ़्ता आहिनि, ही तालीम याफ़्ता न आहिनि। अगरि ही तालीम याफ़्ता हुजनि न त कंहिंजी आह खट हुजनि, कंहिंजा घर ईअं तबाह न कनि, नंढनि खां वठी वॾनि ताईं कंहिंखे यतीम न करनि। पर अलाह जी ज़ात सभ खां वॾी आहे। अलाह ते तवक्कुल रखी करे हिननि कातिलनि जे ख़िलाफ़ आउं हिकु औरत थी करे बीठी आहियां, ऐं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं ही ज़रूरु जेल वेंदा ऐं असां सुरखरू थींदासीं ऐं असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। बाक़ी अफ़सोस आहे त 2 सालनि खां आउं हिकु औरत थी करे इंसाफ़ जे लाइ दरबदर आहियां। आउं कोर्ट पहिरियों उघाड़ा करे वञा थी, कॾहिं आउं पंहिंजे बाबा जी क़बर जे साम्हूं वेही करे अपील कयां थी, पर मूंखे अफ़सोस आहे 2 टाइम्स मोटो एक्शन थियो आहे, पोइ बि असांजो केस ॾींहं ताईं हलियो न आहे। पर मां हिमत हारण वारनि मां न आहियां। मां
उन्हनि मुखालफ़नि खे बि इहो मैसेज ॾियणु चाहियां थी त तव्हां जे मुख़्तियार खां ठरी करे उनखे तव्हां शहीद कयो। उन मुख़्तियार चंडियो जी धीअ आहियां ऐं इंशाअल्लाह मां पंहिंजे बाबा जे हिकिड़े हिकिड़े खून जे कतरे जो तव्हां खां हिसाब वठंदमि। असांजो सॼो घर तबाह थियो आहे, जंहिंमें मुंहिंजे वालिद साहब, मुंहिंजो ॾाॾो, मुंहिंजो चाचो, असांजे घर जा टे जेके आहिनि मेंबर, टे भाती शहीद कया विया आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जे लाइ असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। बाक़ी रही ॻाल्हि, हिकु औरत थी करे इन्हनि जे ख़िलाफ़ वेठी आहियां, छो त इन्हनि खे ख़बर नाहे त औरत चवंदा आहिनि अगरि बग़ावत ते अचे न त उहा फिरौन जे घर में बि मूसा खे पाले सघे थी। सो न ॾियण वारनि मां, न हटण वारनि मां, न ई मां झुकण वारनि मां। इंशाअल्लाह जेका असांजी हिम्मत आहे, ताक़त आहे, इहा जेसिताईं असां ज़िंदा हूंदासीं उहा रहंदी ऐं असां आख़िरी दम ताईं उन्हनि सां विढ़ंदासीं ऐं पंहिंजा हक़ वठंदासीं। अच्छा, हिन वाक़िए खे ज़ाती दुश्मनी ॼाणाइण जी बि कोशिशि कई वई, छा इहो सच आहे? सरदार खान चंडियो ऐं बुरहान चंडियो चवनि था त हीअ ज़ाती दुश्मनी हुई ऐं जेको आहे सो असांजी काई इन्वॉल्वमेंट नाहे। त मां क्लियर कयां त सभिनि खे ख़बर आहे त सरदारनि जा हेल्पिंग हैंड्स एतिरा हूंदा आहिनि, हुननि जा माण्हू एतिरा छॾियल हूंदा आहिनि जो सिर्फ़ु हिननि जे इशारे जी देरि हूंदी आहे ऐं हू पंहिंजो टारगेट कंप्लीट करे छॾींदा आहिनि। त हिननि अहिड़नि माण्हुनि खे हायर कयो जेके असांजे रिलेटिव्स में अचनि पिया, पर अल्हम्दुलिल्लाह हाई कोर्ट इहा शइ डिक्लेयर करे चुकी आहे त ही जेको मर्डर थिया आहिनि इहा काई ज़ाती दुश्मनी नाहे, ही सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जेका कमेटी ठही तुमनदार काउंसिल, उन जे करे ही मर्डर थिया आहिनि। हाई कोर्ट हिननि खे ज्वाइन करे चुकी आहे, सुप्रीम कोर्ट हिननि खे ज्वाइन करे चुकी आहे। सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स आहिनि त असां सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ बीठा हुआसीं ऐं हिननि वॾेरनि सरदारनि असांजा ही मर्डर कराया आहिनि। सो ही माण्हुनि खे मिसगाइड करण लाइ ॻाल्हि त करे था छॾनि, पर अल्हम्दुलिल्लाह कोर्ट्स इहो डिक्लेयर करे चुकियूं आहिनि त हिननि जी 100% इन्वॉल्वमेंट आहे ऐं जेके मेन कातिल आहिनि उन्हनि हिननि सां जेको आहे सो वाक़ई खां पोइ उन ई टाइम सरदार खान चंडियो जे पर्सनल नंबर ते मैसेजिस बि कया आहिनि, कॉल्स बि कयूं आहिनि। उहो बि सबूत असां वटि आहे जेको असां कोर्ट में ॾेई चुका आहियूं। पर ॿुधो आहे बुरहान खान ऑन द स्पॉट मौजूदु न हो। बुरहान खान खे असांजा जेके टे आई विटनेसिस आहिनि जिन ऑन द स्पॉट ॾिठो आहे, उहो त कोर्ट में असां साबित कंदासीं इंशाअल्लाह जॾहिं केस हलियो ऐं हिननि खे सज़ा बि ज़रूरु लॻंदी। पर ॿुधण में आयो आहे त जंहिं ॾींहुं इहो वाक़ियो थियो, बुरहान खान जी मोबाइल जी लोकेशन मेहर सिटी खां ॿाहिरि जी छो थी थिए? ॾिसो न, मोबाइल कोई न बॉडी जो हिसो हूंदी आहे, न असांजो हथ आहे, न पेर आहे जेको ज़रूरी हुजे त असां सां गॾु हुजे जिथे असां हुजे हुजे। उन्हनि सॼी प्लानिंग सां कयो आहे। जॾहिं पुलिस उन्हनि सां प्रोटोकॉल में आई आहे, पुलिस उन्हनि खे प्रोटोकॉल में, जॾहिं गवर्नमेंट उन्हनि सां गॾु आहे, हर तरफ़ खां उन्हनि खे सपोर्ट आहे, त उन्हनि जे लाइ कुझु बि करणु मसइलो न आहे। उन्हनि पंहिंजी मोबाइल पहिरीं मोकिले छॾी आहे ऐं पाण ऑन द स्पॉट बीह करे इंस्ट्रक्शंस ॾिना आहिनि, जंहिंजे करे मुंहिंजे वालिद साहब, मुंहिंजे ॾाॾे, मुंहिंजे चाचे खे क़त्ल कयो विया। न त हू जेके माण्हू आया उन्हनि जी एतिरी न हिम्मत ई, न जुरत ई, न ताक़त ई जो उहो असांखे क़त्ल करे सघंदा। मुंहिंजे बाबा जी जेका आख़िरी स्पीच हुई तव्हां ॿुधी सघो था, उनमें बाबा क्लियरली चवनि था त हीअ असांखे पंहिंजो मोहताज बणाए थो। ही माण्हू बि असांजा आहिनि, वोट बि असां खां वठे, असांखे पंहिंजो मोहताज बणाए थो, असांखे पंहिंजो सरदार नथा मञूं। तव्हां वटि पंहिंजे बाबा जी स्पीच जो को प्रूफ आहे? छा उहो प्रूफ तव्हां मिस्टर सिंधी प्रोग्राम में शो कंदा? जी जी बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु ही पंहिंजे प्रोग्राम में ॾिसो ऐं तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू मां इहो ई चाहींदमि त सभु ॾिसनि त मुंहिंजे बाबा जी जेका लास्ट स्पीच आहे हुनमें उहो क्लियरली जागीरदारनि ऐं मोहतारनि जे लाइ जेके हुननि ॻाल्हायो आहे उहा ई शइ हुननि खां हज़म न थी आहे ऐं इन जे करे इहा ई मेन वजह आहे जो असांजा मर्डर थिया आहिनि। तब्दीली जी ॻाल्हि था कयूं त पोइ बाक़ी लिकायो छा के था? तब्दीली ऐं इनकलाब बंदि कमरनि में न ईंदो आहे, सभु तारीख़दार वेठा हो, सभु मौज़िद शऊर वारा माण्हू वेठा हो। तव्हांखे सभु ख़बर आहे त इनकलाब रोडनि ते थी रहिया आहिनि। थोरे ख़त थो लिखे हाणे हिन जा मुंशी फिलहाल थो थिए तव्हां अॻे त इहो बि तूं रसूं कोन, तूं चङो मुड़ुसु आहे, पाड़े जो तुमनदार आहे, तूं हुनखे तूं ॻाल्हाए न, फोन ते ॻाल्हाए, घुरा इज़तुनि लाइ था वञूं, ॿी कोन्हे। हर को पंहिंजे घरां थो खाए, सियासत पंहिंजी आहे, असांजी सियासत ते बि कब्ज़ो करे वेठो, राजे जो वोट वठी हुननि खे चवे त हाणे मां बिना कमु न करियो, माना मोहताज छो बनाए असांजी शइ। उमर रबाब चांडियो, बसि आख़िरी सवाल, सरदारी निज़ाम जे बारे में तव्हांजी कहिड़ी राय आहे? ही जेको निज़ाम आहे न, सरदारी निज़ाम, उन जे लाइ मां एतिरो ज़रूरु चवंदमि त इहो निज़ाम असांजे ज़हननि खे एतिरो कमज़ोर करे थो जो असांखे पंहिंजे ताक़त जो अंदाज़ो नथो रहे। बाक़ी रही ॻाल्हि, असांखे इस्लाम राइट्स ॾे थो, असांखे पंहिंजो कानून राइट्स ॾे थो। ही सरदार जागीरदार बोदार असांखे पंहिंजो ज़ेर दस्त करणु चाहिनि था, पर जॾहिं असां पंहिंजी हिम्मत सां आवाज़ बुलंद कयूं था न त हिननि में जुरत न आहे त हू असांखे कुझु बि करे सघनि।
छो त अलाह जी ज़ात सभ खां वॾी आहे। बाक़ी रही ॻाल्हि तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हमेशह जेके नाइंसाफ़ियूं थियूं इन्हनि जागीरदारनि, इन्हनि सरदारनि, इन्हनि फ़ौजदारनि जे दरद ते थियूं। ख़ुदि मुंहिंजे घर में इहो थियो। हमेशह ईअं थींदो आहे ऐं सरदार खान चाटियो जे पंहिंजे बाबा फ़ैसिलो ॾिनो हुयो। हमेशह ईअं थींदो आहे त जेके न्याणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां नाइंसाफ़ी कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि खे संग चटी में ॾिनो वेंदो आहे। ज़ुल्म हिकिड़ा कनि, सितम हिकिड़ा कनि ऐं न्याणियुनि सां उन्हनि जूं हमेशह ज़िंदगियूं उन्हनि सरदारनि, जागीरदारनि, फ़ौजदारनि तबाह कयूं। तारीख़ गवाह आहे ऐं हमेशह न्याणियुनि खे कार जे इल्ज़ाम में मारियो वेंदो आहे। तव्हां सिंध जे शौर मुंहिंजो साथ ॾिनो आहे, तॾहिं अॼु मां ज़िंदा आहियां। हिकु मुंहिंजी हिमत आहे, ॿियो तव्हां भाइरनि जो साथ आहे ऐं मूंखे तव्हां भाइरनि जो साथ खपे जेसिताईं मां इंसाफ़ हासिल न करियां। तव्हां मूंखे मुंहिंजो ईअं ई साथ ॾियो, मूं भेण जो आवाज़ बणिजो त जीअं मां इन्हनि जागीरदारनि खे इन्हनि जे अंजाम ते पहुचाए सघां ऐं मां पंहिंजे शहीदनि जो, उन्हनि जे खून जो फ़ैसिलो वठी सघां ऐं मां पंहिंजनि शहीदनि जो इंसाफ़ वठी सघां कानूनी तरीक़े सां, इंशाअल्लाह। सिंधी पोइ तव्हां सभु गॾिजी इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ छो नथा उथारियो? साईं, अफ़सोस सां चवणो थो पवे त असीं जंहिं मुआशिरे में रहूं था उते न इंसानियत जो को मतिलबु आहे ऐं न ई इंसाफ़ जी का माना आहे। असां हिकु अहिड़ो मुआशिरो तख़लीक़ कयो आहे जंहिंमें हर सोच इनफ़रादी ऐं हर अमल ज़ाती हूंदो आहे। हिते हर शख़्स ॿिए शख़्स जो ग़ुलाम आहे। असां पंहिंजी गुरबत खे क़िस्मत सम्झी वॾेरनि ऐं सरदारनि अॻियां ईअं सिर झुकायो आहे ॼण निजात जो रस्तो इतां ई निकिरंदो आहे। असीं सभु इन समाज अॻियां बेवस बणियल आहियूं। वॾेरनि में अक़ल नाहे ऐं असां में हिमत नाहे। ज़ाहिरी तरह वॾेरा असांखे ताक़तवर लॻनि था, पर हक़ीक़त में हू ताक़तवर नाहिनि। असांजा ज़हन कमज़ोर आहिनि। पर सिंधी असां में गैरत अञा बि मौजूदु आहे। साईं, जेकॾहिं गैरत हुजे हा त असांजी नियाणी इस्लामाबाद जे रोडनि ते उघाड़ा पैर करे एहतजाज कोन करे हा। असां में मुर्सी हुजे हा त आबदा मल्हा ज़िंदा हुजे हा। असां में गैरत हुजे हा त रमशा वसाण क़तल न थी हा ऐं निमृता कुमारी जहिड़ियूं हज़ारे बेगुनाह नियाणियूं ईअं बेदर्दी सां क़तल न थियनि हा। पोइ तव्हां साथ ॾियो न, छो नथा ॾियो? साईं, मूं ॿुधायो न, हिते हर शख़्स ॿिए शख़्स सां मजबूर आहे। कंहिंखे कंहिंजी परवाह नाहे। को मरे त छा, को जिए त छा। असीं हौसलो ॾियण बदिरां तनक़ीद करे इहो ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियूं त ॾिसो असां में केतिरो इल्मु आहे। ऐं इहो ई चवंदसि त हक़ सच जो साथ ॾियो। ज़ालिम ते तनक़ीद कयो, भले पंहिंजो छो न हुजे। मज़लूम जो साथ ॾियो, भली धारियो छो न हुजे। अॼु असीं ॿियनि लाइ तमाशाई आहियूं, सुभाणे ॿिया असां लाइ तमाशाई हूंदा। छा सभिनी वॾेरनि जो इहो ई हाल आहे? साईं, असांजे समाज में हर ॻोठ, हर क़बीले में हिकु अहिड़ो माण्हू ज़रूरु मौजूदु हूंदो आहे जंहिंखे उन बिरादरी या ॻोठ जो चङो मुड़ुसु या अॻवान तसवर कयो वेंदो आहे। ॻोठ जो को मसइलो हूंदो आहे या का परेशानी हूंदी आहे त माण्हू उन चङे मुड़ुस जी सलाह वठंदा आहिनि, या माण्हुनि विच में को मसइलो पैदा थिए थो त उन ई चङे मुड़ुस खां फ़ैसिला कराया वेंदा आहिनि। इन में कुझु ग़लति कोन्हे। ॾिठो वञे त हीउ तरीक़ो असांजी सक़ाफ़त जो हिकु हिसो रहियो आहे। अॼु बि तव्हां थरपारकर ऐं लाड़ साइड जे ॻोठनि खे ॾिसो त इलाही ॻोठनि में इहो ई तरीक़ो ॾिसण में मिलंदो। इन निज़ाम में बिगाड़ तॾहिं पैदा थियो जॾहिं इन खे सियासत सां ॻंढियो वियो। ॻोठनि जा उहे चङा मुड़ुस जेके हक़ सच जा पुॼारी हुआ, इन ई सियासत खां पोइ पैसे जा पुॼारी थी विया। चङे मुड़ुसनि खे सरदारी जो लक़ब ॾिनो वियो। पावर मिलियो त गुरूर पैदा थियो, पोइ यकतरफ़ा फ़ैसिला थियण लॻा। सर्वे करायो, अॼु बि उहे चङा मुड़ुस जेकी पंहिंजे ॻोठनि में अॻवान मञिया वञनि था, पर जेकॾहिं सियासत खां परे आहिनि त उहे सचा ऐं ईमानदार नज़र ईंदा। ॻोठ में उन्हनि जी इज़त हूंदी ऐं उन्हनि जा अमल माण्हुनि जी भलाई लाइ हूंदा। पोइ आख़िर इन जो हल छा आहे? साईं, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त इन निज़ाम जे हूंदे सवाल ई पैदा नथो थिए त सिंधी क़ौम हिकु क़ौम थी सघे, ऐं जेसीं ताईं सिंधी क़ौम हिकु क़ौम न थींदी तेसीं ताईं ही ग़ुलाम ई रहंदी। भली जिस्म आज़ादु हुजनि पर ज़हन ग़ुलाम हूंदा। अहिड़ी ग़ुलामी हेठि इहो ई मुआशिरो हलंदो, इहो ई निज़ाम हलंदो। तब्दीली चाहियो था त सभ खां पहिरीं पंहिंजे अंदरि ख़ौफ़ खे ख़तमु कयो। मौत त लाज़मी अचणो आहे। भले असीं इन्हनि पीरनि सरदारनि खे सजदा करे ज़िंदगी गुज़ारियूं, पर मरी पोइ बि वञणो आहे। जेकॾहिं मरण जो ॾींहुं मुक़ररु आहे, पोइ ही ज़िल्लत छो, ही ग़ुलामी छो? मुंहिंजा सिंधी भाइरो, पंहिंजी गैरत जगायो, सुतल ज़मीर जगायो, पंहिंजो माज़ी यादि कयो। अड़े असांजा धाड़ियल बनंगनि जी हिफ़ाज़त करे विया। अॼु माहौल ॾिसो ऐं पंहिंजो किरदारु ॾिसो। यादि रखो त असीं अलॻि आहियूं त कुझु बि न आहियूं, पर जे हिकु आहियूं त सभु कुझु आहियूं। 72 साल असां इन्हनि वॾेरनि सरदारनि जी ग़ुलामी कईसीं। छा मिलियो? कॾहिं बचनि जा लाश मिलिया त कॾहिं ॻोठ निकाली जा एज़ाज़ मिलिया। हिकु ई गाॾी ते सवार थी हिकु ई मंज़िल जा मुसाफ़िर थियासीं, पर हू सभई मगरूर रहिया ऐं असीं हमेशह मज़लूम ई रहियासीं। यादि रखो त असांजी ख़ामोशी ज़ालिमनि जी ताक़त आहे। पंहिंजी ख़ातिर, पंहिंजी औलाद जी ख़ातिर असांखे हिकु थियणो आहे। अचो त अहद करे क़दम वधायूं, हिकु अहिड़ो मुआशिरो ठाहियूं जंहिंमें को आका, को ग़ुलाम न हुजे, सभु मज़हब क़ाबिल इज़त हुजनि, इंसान इंसान हुजे, जंहिंमें औरत घर जी ज़ीनत हुजे पर पंहिंजे हक़नि सां माला माल हुजे, मुहबत जो राज हुजे, गुरबत जो एहसास हुजे
ऐं ज़िंदगी जो हिकु मयार हुजे। क़ौम कबीला ज़ात पात विसारे हिकु क़ौम बणिजी दुनिया खे ॾेखारियूं त जे अक़ल जी इर्तिका असीं त इल्म जी इंतिहा बि असीं।